Welcome to Time News Studios. You are watching 10 p.m. Bulletin. जी शाह साहब, कोई एग्रीमेंट नहीं है, ये कोई तरीका नहीं है, ये कोई तरीका नहीं है हाउस चलाने का। एक मिनट बुलडोज कर रहे हैं आप। ये पर्सनल एक्सप्लेनेशन। एक मिनट, मैं देखिए इस तरह तो नहीं होगा। मैं एक मिनट। Now I put the motion to the House. It has been moved that bill further to amend the Anti-Terrorism Act 1997, the Anti-Terrorism Amendment 2000 to be passed. All those in favor say aye. All those say no. I think I sent secretary that the motion is adopted. The bill is passed. वफ़ाक़ी सरकार क़ौमी असम्बली में ओपोज़िशन जे गोड़ दौरान FATF सां लाॻापियल दहशतगर्दी रोकथाम बिल ऐं सलामती काउंसिल बाबति एक्ट में तरमीम जा बिल मंज़ूर कराए वरिता। बाबर रहमान दहशतगर्दी एक्ट 1997 ऐं गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल बाबति एक्ट 1948 में तरमीमुनि जा बिल पेश कया। तजवीज़ूं रद्द थियण ते ओपोज़िशन जो एहतिजाज ऐं गोड़ स्पीकर जी डाइस जो घेरा। पीपल्स पार्टी, नून लीग ऐं ॿियनि ओपोज़िशन जमातनि जे मेंबर्स एहतिजाज तौरु बिल्स जूं कॉपियूं फाड़े छॾियूं। बिल्स जी मंज़ूरी बाद बि ओपोज़िशन ऐं हुकूमती मेंबर्स जो गोड़ जारी रहियो। क़ौमी असम्बली जो इजलास 8 अगस्त ताईं मुलतवी कयो वियो। FATF सां लाॻापियल बिल पास करे आलमी इस्टेब्लिशमेंट जे चवण ते पाकिस्तानी शहरनि जा आइनी ऐं बुनियादी हक़ पायमाल कया पिया वञनि। PP सेनेटर रज़ा रब्बानी सेनेट जे इजलास में ॻाल्हाईंदे चयो त ज़िया ऐं मुशर्रफ जी आमरीअत ख़िलाफ़ सेनेट ते ॼमी बीठल रही अॼु पार्लियामेंट जूं डोरूं कंहिं ॿिए हंधां छिकी पियूं वञनि। कुलभूषण बाबति ऑर्डिनेंस वसीले मिलिट्री कोर्ट्स जे फ़ैसिलनि ते हाई कोर्ट्स वसीले नज़रसानी जो रस्तो ॾिनो पियो वञे। हुकूमत सुभाणे गॾियल पार्लियामेंट जो इजलास सॾाइण जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियनि मूजिबि उहे बिल जेके क़ौमी असम्बली मां मंज़ूर थिया पर सेनेट मां न थी सघिया, उन्हनि बिल्स जी पार्लियामेंट जे गॾियल इजलास मां मंज़ूरी वरिती वेंदी। हिकु ॾींहं में वज़ीर आज़म जा 2 ख़ुसूसी मुआविन इस्तीफ़ा ॾेई हलिया विया। ख़ुसूसी मुआविन तानिया इदरोस ऐं डॉक्टर ज़फ़र मिर्ज़ा जी इस्तीफ़ा मंज़ूर करण जो नोटिफिकेशन जारी। तानिया इदरोस चयो आहे त कैनेडा में पैदा थियण मुंहिंजो ॾोह ऐं ख़्वाहिश न हुई, मुंहिंजी मिटी शहरियत ते केतिरियूं ई ॻाल्हियूं कयूं वयूं। डॉक्टर ज़फ़र मिर्ज़ा बि इस्तीफ़ा ॾींदे चयो आहे त ख़ुसूसी मुआविननि ते तनक़ीद खां पोइ इस्तीफ़ा ॾेई रहियो आहियां। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म भारत मां ज़ाब्ते ख़िलाफ़ दवाऊं घुराइण वारे स्कैंडल ते ज़फ़र मिर्ज़ा खे अॻु ई हटाइण पिए चाहियो, पर कोरोना सबबि ईअं न कयो वियो। हुन इस्तीफ़ा ॾिनी न आहे पर खांसि इस्तीफ़ा वरिती वई आहे। कल मेरे साथ आप सब दोस्त थे, उसी वक्त जो एक नाला था सोल्जर बाजार वाला, वहाँ पे 4 उसके ड्रेन थे, जो उसमें एक चल रहा था, दूसरे से पत्थर निकले, 2 अभी तक ब्लॉक थे उस वक्त, लेकिन बाद में वहाँ से भी पत्थर और दूसरे हर्डल्स निकले। हम लोग जो CCTV कैमराज हैं मुख्तलिफ जगहों पे, उनको भी चेक किया जा रहा है और आप देखेंगे कि इस तरह के लोगों को बेनकाब करेंगे और उन पर एक्शन भी लाएंगे। बल्कि मैं आपसे भी गुजारिश करता हूँ कि अगर कहीं आपको इस किस्म की कोई है इतला है, कहीं पे कोई आपके पास कोई प्रूफ हो तो आप हमें दें, फिर आप देखें कि हम क्या करते हैं। वफाकी हुकूमत ने अपने MNAs को जो करोड़ों रुपए दिए थे कराची में डेवलपमेंट के लिए, उन पैसों को फौरी तौर पर खर्च करने के लिए इनके लोगों ने बगैर रोड कटिंग की परमिशन के, बगैर वाटर बोर्ड के NOCs के, बगैर किसी फॉर्मेलिटी को पूरे किए हुए नई सड़कें काटी, नई गलियां काटी और वहां पर गैर कानूनी पानी और सीवेज की लाइनें डाली, जो इस बारिश में लोगों के परेशानी का सबब बनी। वहां पर पानी जमा हुआ है, वहां पर कीचड़ हुई है, वहां पर लोगों को नुकसान पहुंचा है। PTI जे MNAs बरसाती मुंद में भी रोड उखेड़े छॾिया ऐं घिटिन में खॾा खोटिया। कुछ शरारती माण्हुनि नालनि में पत्थर विझी छॾिया। सोल्जर बाज़ार जे नाले मां वॾा पत्थर कढिया विया। नतीजे में बरसाती पाणी रस्तनि ऐं घिटिन ते बीहजी वियो। सूबाई वज़ीर सईद गनी ऐं नासिर शाह चयो आहे त सिंध हुकूमत मथां इल्ज़ाम मड़ींदड़ PTI वारा ॿुधाइनि त 2 सालनि ताईं कराची में नालनि जी सफ़ाई लाइ हिकु पाई बि छो ख़र्च नाहे कई वई। औरंगी में नालो उथली पवण जा कारण उन जे मथां घरनि जी तामीर आहे। ॿियनि नालनि खे बि पत्थर रखी चोक कयो वियो। PTI वारनि सिंध हुकूमत ते इल्ज़ाम लॻाइण
ऐं घटि वधि ॻाल्हाइण लाइ मसइला पैदा करे शहरनि खे अज़ाब में विझी छॾियो। सभिनी ॾिठो त कराची जो किचिरो बरसात बाद रस्तनि ते तरंदो रहियो। अदालती हुकुम बावजूद शहर मां गंद किचिरो न हटायो वियो। सिंध हाई कोर्ट कावड़ जो इज़हार कंदे चयो त कराची में माण्हुनि जी जान ऐं माल सभु कुझु ख़तरे में आहे। इदारनि सभिनी जी हयाती ख़तरे में विझी छॾी आहे। डायरेक्टर KMC ऐं मेयर कराची जे ऑफिस जा ज़िम्मेवार तलब। जस्टिस ख़ादिम हुसैन शेख रिमार्क्स ॾींदे चयो आहे त इदारा रुगो हिक ॿिए ते ज़िम्मेवारी विझी रहिया आहिनि। गाॾियूं बरसाती पाणी में बुॾल हुयूं। माण्हुनि जा घर ऐं सामान तबाह थी विया। हुकूमत खे कम करण खां अॻु फंड्स जी परवाह हूंदी आहे। नाणे खाते कराची में बरसातुनि जी तबाही खां पोइ नालनि जी सफ़ाई लाइ 46 करोड़ रुपया जारी करे छॾिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी हिदायत ते रेन एमरजेंसी तहत फंड्स जारी कया विया। वॾे वज़ीर लोकल गवर्नमेंट खाते खे तफ़सीली मैप पेश करण जी हिदायत कंदे चयो आहे त 2 जुलाई ते कमिश्नर्स खे 22 करोड़ 90 लख रुपया जारी कया विया हुआ। नालनि जी सफ़ाई तोड़े ॿियनि मक़सदनि लाइ मैप तहत फंड्स इस्तेमाल कया वेंदा। We just wanted to put an end to this practice कि सियासी हुकूमतें जो हैं मुल्क के क़वानीन और मुल्क के अदारों को सियासी मकासद के लिए इस्तेमाल करें। इस मुल्क में असासाजात जो हैं उनमें असासाजात में और इनकम में कब्रें और कब्रों की कमाई भी शामिल होनी चाहिए। जो है अगर एसेट्स बियॉन्ड मीन्स मेरे हैं तो इनके एसेट बियॉन्ड ग्रेव्स हैं। ये जो बैठ के लोगों की बालियां उतार के जेब में डालते हैं, लोगों से इस तरह 5-5 हजार की थदियां वसूल करते हैं, वो भी तो नैब करे, वो भी तो क्लॉज डालें उसमें। खुदा का वास्ता है ये किस तरह ये करप्शन जो है सरेआम स्टेज पे बैठ के और साथ गौसे आजम के नारे लगाते हैं और साथ ये पैसे पकड़ते हैं और यहाँ पे आके 1.5 घंटे का हमें लेक्चर देते हैं शराफत के ऊपर। शेम ऑन हिम। सबके ऊपर जो है वो रेफरेंस बने, ये सारे रेफरेंस बने, ये इनके ऊपर कब्रों का रेफरेंस बनाए ना इनके ऊपर। मुझे स्पीकर साहब से भी गिला शिकवा है कि उनके घर में ये मुज़ाकरात हुए और उन मुज़ाकरात को पर्दादारी थी, उनका एक सैंक्टिटी थी, उनको उन्होंने माजूब बनाया। हम आइंदा गवर्नमेंट के साथ किसी किस्म की कम्युनिकेशन में दाखिल नहीं। नून लीग नैब ऐं मनी लॉन्ड्रिंग सूदो हर क़िस्म जी कानून साज़ी लाइ PTI हुकूमत सां ॻाल्हियूं न करण जो ऐलान करे छॾियो। नून लीग MNA ख्वाजा आसिफ परडेही वज़ीर ते तनक़ीद कंदे चयो आहे त स्पीकर क़ौमी असम्बली जे रहाइशगाह ते थियल ॻाल्हियुनि खे परदे में रखणो हो। परडेही वज़ीर उन जो तक़दुस न रखियो। PTI जो उरूज ख़त्म ऐं ज़वाल अचण वारो आहे। नैब जो कानून उन्हनि ते बि लागू थींदो। क़ौमी असम्बली जे इजलास में ख़िताब दौरान ख्वाजा आसिफ चयो त आमदनी खां वधीक असासनि में क़ब्रुनि ते कमाई खे बि शामिल कयो वञे। असां सियासी मक़सदनि लाइ इदारनि खे इस्तेमाल करण वारी रिवायत ख़त्म करणु चाहियूं था। आप तमाम अपनी निशिस्त पे बैठे, हर एक को मौका मिलेगा उनको जाती वजात करने का मौका दे शाह महमूद कुरैशी साहब को। बात करने दो आप। नारेबाजी ना करें। शाह साहब बात करने दो। शाह साहब बात करेंगे उसके बाद बात करना, वरना या कोई बात नहीं करेगा। जब तक शाह साहब बात नहीं करेंगे आप बात नहीं करोगे। हम देखते हैं किस तरह बात करोगे। अजीब बदमाशी बनाइए, बाहर भी बदमाशी, यहाँ भी बदमाशी। क़ौमी असम्बली में परडेही वज़ीर बहरा कोशिश करण बावजूद ख्वाजा आसिफ जी तक़रीर ते जवाब न ॾेई सघियो। शाह महमूद कुरैशी जे ख़िताब दौरान ओपोज़िशन जो गोड़, मुखालिफ़ जे मेंबर्स सीट्स ते उथी नारेबाज़ी कई। JUI मेंबर्स जो स्पीकर जी डाइस जो घेरा। शाह महमूद कुरैशी चयो त ख्वाजा आसिफ खे जवाब ॾियणु मुंहिंजो हक़ आहे, मूंखे ॻाल्हाइण न ॾिनो वियो त केर बि न ॻाल्हाए सघंदो। डिप्टी स्पीकर खे ऐवान कंट्रोल न थियण बाद 2 भेरा वक़फ़ो करणो पियो। इजलास में हुकूमत ऐं ओपोज़िशन मेंबर्स जूं हिक ॿिए ते उलरूं। कराची में बरसात खां पोइ आयल तबाही ऐं नालनि जी बदतरीन सूरत-ए-हाल ते PTI ऐं मुतहिदा मेंबर्स अलामती वॉकआउट करे विया। ये पार्लियामेंट को इस्तेमाल करते हैं NRO प्लस के लिए।
ये पार्लियामेंट को इस्तेमाल करते हैं जरदारी के करप्शन बचाने के लिए। ये पार्लियामेंट को इस्तेमाल करते हैं शहबाज शरीफ, नवाज शरीफ और इनके हवारियों के करप्शन का दिफा करने के लिए। स्पीकर साहब, कुछ भी कर ले, एनआरओ नहीं मिलेगा। आप हमारी तरक्याती काम गिनते हो, हम आपके केसेस गिनते हैं। आप यहाँ पे आके कहते हैं कि शुगर चोर। अभी फरजंदे सरदारी आप पे नहीं है, उसने भी शुगर चोर का नारा बुलंद किया। स्पीकर साहब, मैं आपको बताता हूँ कि शुगर इंक्वायरी में इमरान खान का नाम नहीं, शुगर इंक्वायरी में शाह महमूद का नाम नहीं, शुगर इंक्वायरी में परवेज खटक का नाम नहीं, शुगर इंक्वायरी में जरदारी का नाम है, शरीफ खानदान का नाम है। पीपल्स पार्टी आसिफ ज़रदारी जी करप्शन ऐं नून लीग शरीफ ख़ानदान जी करप्शन बचाइण लाइ पार्लियामेंट खे इस्तेमाल कयो। ऑपोज़िशन वारा असांजा मनसूबा ॻणींदा आहिनि ऐं असां संदन करप्शन ॻणींदा आहियूं। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद क़ौमी असम्बली में ऑपोज़िशन जे गोड़ दौरान ख़िताब कंदे चयो त फर्ज़ंदे ज़रदारी खंड चोर जो नारो हयो हो। खंड कमीशन जी रिपोर्ट में वज़ीर आज़म न पर आसिफ ज़रदारी ऐं शरीफ ख़ानदान जा नाला आहिनि। पीटीआई हुकूमत कंहिं बि सूरत में खंड चोरनि खे एनआरओ न ॾींदी। कराची बरसाती पानी में बुॾी वियो। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे जो पीपी चेयरमैन जो उन ते हिकु बि बयानु नाहे आयो। बिलावल भुट्टो साहब जिनको संभालें, उन्होंने एक नेशनल पार्टी को एक सूबाई पार्टी क्या बल्कि एक इलाकाई पार्टी बना दी है। ये सेहरा सिर्फ बिलावल भुट्टो और जरदारी के सर ही जा सकता है। वो मौलाना साहब से कभी मिलते हैं, कभी उनके भाई को वहाँ पे नौकरी देते हैं कि पॉलिटिकल यही कल्चर रहा है। हम अपनी इस कमिटमेंट पे कायम है कि हमने न तो कोई एनआरओ देना है इनको, चाहे उसमें बेशक हमारी हुकूमत चली जाए, हमने अपने उसूल को और अपने नजरिए को नहीं छोड़ना। इमरान खान है तो पीटीआई है, पीटीआई के पास इमरान खान नहीं है तो कहीं पे भी नहीं है पीटीआई। और कोई -1 -2 ये बातें जो है ना, ये सिर्फ अपोजिशन की ज़हन की इख्तरा है। ईद खां पोइ ऑपोज़िशन जे फूकणे मां हवा निकिरी वेंदी। इमरान खान खां सवाइ पीटीआई जो को वजूद नाहे। ऑपोज़िशन वारा -1 ऐं 2 जा शोशा छॾे रहिया आहिनि। इमरान खान माइनस ॾियो त सॼी पीटीआई माइनस ॾींदी। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ ऑपोज़िशन ते तनक़ीद कंदे चयो आहे त मुख़ालिफ़ ज़ाती मफ़ादनि लाइ नैब कानून ते सौदेबाज़ी चाहे थी। भले हुकूमत हली वञे पर नैब कानून ते ऑपोज़िशन खे एनआरओ न ॾींदासीं। ऑपोज़िशन जा अॻवान बि पीटीआई जी क़यादत सां राब्ते में आहिनि। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे शिबली फराज़ चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी पहिरीं सिंध खे संभाले, हुन ज़ाती मफ़ादनि लाइ मुल्की मफ़ादनि जी क़ुर्बानी ॾेई हिकु क़ौमी पार्टी खे इलाक़ाई पार्टी बणाए छॾियो आहे। एपीसी सॾाईंदड़ सियासी तौरु बेरोज़गार थी विया आहिनि। मैं एक मोदी सरकार सुनता हूँ, दूसरा यहाँ साई सरकार सुनता हूँ। न्याजी सरकार में क्यों नहीं सुनता, बुज़दार सरकार में क्यों नहीं सुनता। आप हमें क्यों हिंदुस्तान से कंपेयर करते हैं? बल्कि आपने तो शायद टीवी पे ये भी चलाया, कुछ शर्म होती है, कुछ हया होती है, ये भी कहा आपने। आपके चैनल पर आसिफ अली ज़रदारी साहब की और तनवीर ज़मानी की एडिट करके तस्वीर चलाई गई और पूरा शो उस पे किया गया। आपको शर्म और हया नहीं है? हमारे मुल्क के एक गवर्नर कत्ल हो गए आपके टीवी प्रोग्राम की वजह से, आपको शर्म हो रहा है इस पे? आप पीटीआई के हामी हैं, पीटीआई की बी टीम है, पीटीआई के माउथपीस हैं। आपके सीईओ साहब ने जो ट्वीट्स किए हैं मेरी इस वीडियो से पहले जरा देखिए आपने, वो फरमाते हैं कि पीपल्स पार्टी को 1970 से लेकर 2018 तक कराची से वोट ही नहीं मिला, इसलिए पीपल्स पार्टी कराची से ये करती है। उनको कहें मेहरबानी करके तारीख पढ़ें। आपके सीईओ साहब को शर्म और हया आएगी इस ट्वीट पर? भाई जब आप तनकीद करोगे तो मैं जवाब दूंगा आपको, चाहे आप टीवी के सीईओ हो या कोई और हो। आप करें कानूनी चाराजी, आपको हक है, आपको इख्तियार करें और मुझे भेजें आप नोटिस, और मैं आपको जवाब दूंगा कि आपका चैनल क्या क्या करता फिर रहा है, और मैं आपको एक्सपोज करूंगा कैसे आप करते हैं। तव्हांजी ख़बर जे करे पाकिस्तान जो एक गवर्नर क़त्ल थी वियो। आसिफ ज़रदारी ऐं तनवीर ज़माने जी एडिट थियल तस्वीर हलाई। छा तव्हांजे चैनल के उन ते शर्म ऐं हया आयो? कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सूबाई वज़ीर सईद गनी एक निजी टीवी चैनल ते तनक़ीद कंदे चयो त चैनल जे सीईओ तारीख़ पढ़ण खां सवाइ ट्वीट कयो त 70 जे ॾहाके खां पीपल्स पार्टी खे कराची में वोट न मिलियो आहे, तॾहिं कराची वासियुनि सां अहिड़ो रवैयो रखियो वञे थो। छा चैनल जे सीईओ खे अहिड़े ट्वीट ते शर्म आयो? टीवी चैनल भले कानूनी कार्रवाई करे ऐं मूंखे नोटिस मोकिले, आऊं समूरा अछा कारा पधरा कंदुसि। सईद गनी चयो त मख़सूस निजी टीवी चैनल मोदी सरकार ऐं साईं सरकार जी ॿोली ॻाल्हाए तासुब वारो रवैयो रखनि था। असां अॼु ॾींहं ताईं न्याज़ी सरकार ऐं बोज़दार सरकार छो नाहे ॿुधो।
सिंध सरकार ईद उल अज़हा लाइ 3 ॾींहनि जी मोकल जो ऐलान करे छॾियो। जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि ईद उल अज़हा जे मौक़े ते 31 जुलाई जुमे खां 2 अगस्त आचर ताईं मोकल हूंदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ पार्कलैंड रेफरेंस में अहम अॻभराई। नेशनल बैंक जा 2 अॻूणा सदर संदसि ख़िलाफ़ सुल्तानी शाहिद बणिजी विया। नैब प्रोसिक्यूटर चयो आहे त सुल्तानी शाहिदनि खे कानून मूजिबि शाहिदी ॾियण बाद माफ़ कयो वियो आहे। आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ पार्कलैंड रेफरेंस में 61 शाहिद तैयार करण जी बि दावा। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत पार्कलैंड रेफरेंस में नैब जे इख्तियारनि ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधनी 7 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। ॿुधनी दौरान दलील ॾींदे नैब प्रोसिक्यूटर चयो त पार्थिन कंपनी खे फ्रंट तौरु इस्तेमालु कंदे 1.5 अरब रुपयनि जो कर्ज़ केतिरनि ई अकाउंट्स में मुंतक़िल कयो वियो। 295 मिलियन रिक्शा ऐं 275 मिलियन रुपया फालूदे वारे जे अकाउंट में मुंतक़िल कया विया। हैदराबाद में आगा खान अस्पताल भरिसां कुंभार पाड़े में बाहि लॻी वई। ग़रीब कुटुंबनि जूं केतिरियूं ई झुगियूं सड़ी रख थी वियूं। फायर ब्रिगेड जूं 6 गाॾियूं बाहि विसाइण में रुधल। बाहि सबबि इलाइक़े में ख़ौफ़ पकिड़िजी वियो। पिशावर जे इलाइक़े हयाताबाद में सिंध वासी 2 नौजवाननि खे क़त्ल करण जो इंकशाफ। पीरबसण वासी मक़तूल नौजवाननि नवीद ऐं संदसि भाउ नोमान सूमरो जो लाश 4 ॾींहनि बाद वारसनि हवाले। वारसनि जो चवणु आहे त 2 नौजवान 20 सालनि खां पिशावर में रहियल हुआ। अणॼातल हथियारबंदनि फ्लैट में घिड़ी खेनि गोलियूं हणी क़त्ल कयो। लाश ॻोठ पहुचण ते कोहराम मची वियो। अपील आहे त जेको 5 ॾींहं अॻु में मुंहिंजो भाउ दीपक उर्फ़ भाईओ माली जेको चंद वाणियनि जे टार्चर में अची तंग अची ख़ुदकुशी करे छॾी। मुंहिंजे भाउ जे खून खां इंसाफ़ कयो वञे। अगरि मुंहिंजे भाउ जे खून खां इंसाफ़ न थियो त मुंहिंजो कंहिं बि टांग लाश मिलंदो पुलिस खे ऐं इहो लाश IG सिंध DIG SSP थर पार्कर खे मुंहिंजे तरफ़ खां गिफ्ट हूंदो। मिठी में मुबैना तौर ब्लैकमेलिंग खां तंग अची आपघात कंदड़ नौजवान देवत माल्ही जे भाउ इंसाफ़ न मिलण जी सूरत में बे आपघात जो चिताव ॾेई छॾियो। केस जे फरियादी पप्पू माल्ही वीडियो बयान जारी कंदे चयो आहे त मुंहिंजे भाउ खे आपघात ते मजबूर कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ अञा ताईं का कार्रवाई अमल में नाहे आंदी वई। इंसाफ़ न मिलियो त पाण साड़े आपघात कंदुसि। सिंध में रुगो 6 महीननि दौरान 11 तोहमत मढ़े 61 औरतुनि समेत 98 ॼणनि खे मौत जी निंड सुम्हारियो वियो। 5 औरतुनि खे क़त्ल करे लाश दरिया में लोढ़िया विया जेके अॼु ताईं हथ नाहिनि आया। औरतुनि जे हक़नि बाबति कमु कंदड़ तंज़ीम अंग अखर जारी करे छॾिया। तंज़ीम जी चेयरपर्सन डॉक्टर आयशा धारेजो, वकील हादी बख्श भट्ट ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त गुज़िरियल साल जी भेट में हिन साल 11 इल्ज़ाम हेठि क़त्ल जे वाक़िअनि में वाध ॾिसण में आई, पर पुलिस अक्सर जवाबदारनि ख़िलाफ़ का बि असराइती कार्रवाई न कई। डहर की वेझो औरताणे आवाज़ ते हिरकजी कचे वारे इलाइक़े में पहुतल शागिर्द अगवा थियण खां बची वियो। ओठाणनि शागिर्द हसनैन मीरानी खे अगवा जी कोशिश कंदड़ 2 जवाबदारनि खे पकड़े वरितो। मारकुट बाद पुलिस हवाले। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच शुरू करे जवाबदारनि खां पुछा गाछा कई पई वञे। कंदकोट वेझो अगवा ॼाणायल रिटायर्ड पुलिस अहलकार गौस बख्श ऐं संदसि पुट अहमद खान जाफ़री गड़ी तेगो मां बाज़ियाब। इलाइक़े में चङनि मुड़सनि जी कोशिशुनि बाद बाज़ियाबी अमल में अचण जा चोबोर। ठरी मीरवाह में मासूम ॿारनि सां बदफ़ैली वारे स्कैंडल जे मुख्य किरदार रिटायर्ड उस्ताद सारंग शर्मा मथां नींगर सां बदफ़ैली जो 3हों केस बि दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त 3 केस में दहशतगर्दी जा कलम बि शामिल कया विया आहिनि। ॿारनि सां बदफ़ैली जे हवाले सां ॿियनि माण्हुनि वटि बि के वीडियो सबूत आहिनि त थाणे ते अचनि वधीक केस बि दाख़िल कया वेंदा। ऐं जरवार पुलिस जी जान छुटी पई। 8 महीननि खां पुलिस जे मथे जो सूर बणियल कुकड़ अदालती हुकुम ते मालिक हवाले।
हयात पिताफी वासी ज़फ़र मीरानी अदालत में दाख़िल दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो हो त हू कराची में हुजण सबबि कुकड़ जी मालिकी न करे सघियो हो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमारे टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां